इबरत न्यूज़ सां गॾु मां आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु सखर जे मिनारा रोड ते मौजूदु आहियां। जीअं त वफ़ाक़ी हुकूमत जी जानिब खां गैस जी क़ीमतुनि में 162% इज़ाफ़ो कयो वियो आहे। त अचो त सखर जे शहरियुनि खां पुछूं था उन्हनि जो हिन क़ीमतुनि वधियलनि जे बारे में चवणु छा आहे। वो गैस में जेको आहे कंप्रोमाइज़ करे ऐं उनमें जेको आहे कुझु जेको आहे अहिड़ो पैकेज जेको आहे सस्तो हिते आने जंहिंमें जेको आहे अवाम खे रिलीफ मिली वञे, वधि में वधि रिलीफ मिले। ठीकु आहे, असां जेको आहे गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं। ठीकु आहे, बाक़ी जेको आहे अॼोके जेको आहे हे गवर्नमेंट हले थी पई गैस में कमी करे। गैस की कीमतें अगर बढ़ा देंगे तो मेरे भाई उससे क्या होगा। और आवाम के पेट पर, हमारे पेट पर, मुतवसत तबके। अब मैं बाजार अस्पताल से आ रहा हूँ, सरकारी अस्पताल को दिखाने गया हूँ। बाजार की दवाई लिख कर दी है, 1,000 रुपए की दवाई है। मैं अपने बच्चों के लिए पेट भरने के लिए कामकाज करूँ या दवाइयाँ करूँ, मुझे ये बताएं। और दवाई भी किसी एक जगह पर एक कंपनी की मिल ही नहीं रही है, मुख्तलिफ जगह पर मुख्तलिफ किस्म की अद्वियात मिल रही हैं। यार क्या करें, किधर जाएं। अब हुकूमत यह है कि हमारे पेट के ऊपर लात मार रही है, तो फिर जो दिल को जलाए, सताए, दुखाए, ऐसी जमहूरियत से हम बाज आए भाई। वापसी किया जाए, बिल भर भर के हम थक गए, गैस आ रहा नहीं है, इजाफा पहले हो गया है। मेहरबानी होगी ये वापसी लिया जाए हमारे से, गरीब आदमी हम। हे त मुंहिंजा सखर जे शहरनि जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त आवाम जेकी आहे उहो ई पहिरियों ई महांगाई जी चकी में पिसे थी। त हाणे गैस जी क़ीमत में जेको इज़ाफ़ो कयो आहे उनखे हुकूमत खे चाहे त हिन फौरी तौर ते उनखे ख़तमु करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।